सीनियर सियासतदान ममताज अली भुट्टो जी अॼु मीरपुर भुट्टो में तदफीन कई वेंदी। वॾे अंग में सियासी समाजी अॻवान ऐं इलाइक़ा वासी तॾे ते पहुची विया। नऊं देरो मीरपुर भुट्टो ऐं ॿिया भरपासे जा इलाइक़ा सोग में बंद आहिनि। ममताज अली भुट्टो गुज़िरियल केतिरी अरसे खां बीमारीअ सबबि कराची में 88 वरियनि जी ॼमार में ममताज अली भुट्टो जो मड़ एम्बुलेंस ज़रिए कराचीअ खां मीरपुर भुट्टो मुंतकिल कयो वियो आहे, जिते अॼु ॿिनि पहरनि जो जनाज़े निमाज़ बाद मड़ अबाणे क़ब्रिस्तान में मिठीअ मां हवाले कयो वेंदो। सरदार ममताज अली भुट्टो जे लाड़ाणे जी सोग में नऊं देरो मीरपुर भुट्टो ऐं ॿिया भरपासे जा इलाइक़ा मुकमल तौर ते बंद आहिनि, जॾहिं त मीरपुर भुट्टो में संदसि रिहाइशगाह ते तॾो विछायो वियो आहे, जिते ममताज अली भुट्टो सां मोहबत ऐं अक़ीदत रखंदड़ सियासी कारकुननि तोड़ी इलाइक़े वासियुनि ऐं सियासी समाजी मज़हबी क़ौम परस्त इल्मी अदबी धुरियुनि जे अॻवाननि तोड़ी सुॼाण धुरियुनि पारां पहुचण जो सिलसिलो जारी आहे। ममताज अली भुट्टो 28 नवंबर 1933 ईस्वीअ में रतो देरो भरिसां ॻोठु पीर बख्श भुट्टो में नवाब सरदार नबी बख्श खान भुट्टो जे घर में जनम वरितो। सरदार ममताज अली भुट्टो सेंट जॉर्ज कॉलेज मसूरी, लॉरेंस कॉलेज मरी ऐं पाकिस्तान जी आज़ादी खां पोइ 1959 ईस्वीअ में बैरिस्टर जी डिग्री ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी लंडन मां हासिल कई। 32 सालनि जी उमिरि में हू पहिरियों भेरो क़ौमी असेंबलीअ जो मेंबर चूंडियो वियो। उन शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो 30 मार्च 1967 ईस्वीअ में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बुनियादु विधो, जंहिंजो हू बानी मेंबरनि मां पिणु हुयो। 22 डिसंबर 1971 ईस्वीअ में हू सिंध जो 8हों गवर्नर मुक़ररु कयो वियो। 1 मई 1972 ईस्वीअ में सिंध जो 13हों वॾो वज़ीर चूंडियो वियो, जंहिं दौरान खेसि ॾहेसर सिंध जो लक़ब पिणु ॾिनो वियो। ममताज अली भुट्टो 1967 ईस्वीअ खां 1989 ईस्वीअ ताईं पाकिस्तान पीपल्स पार्टीअ सां सलहाड़ियल रहियो। जॾहिं त बेनज़ीर भुट्टो जे आसिफ अली ज़रदारी सां शादी थियण बाद इख़्तिलाफ़ रखंदे 1989 ईस्वीअ में पंहिंजी पार्टी सिंध नेशनल फ्रंट जो बुनियादु विधो, जंहिं खां पोइ मुसलसल सिंध नेशनल फ्रंट जे प्लेटफॉर्म तां पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे मुखालफ़त में इलेक्शन विढ़ंदो रहियो। बेनज़ीर भुट्टो जी शहादत बाद ममताज अली भुट्टो अवामी इतिहाद पार्टीअ सां इतिहादी रहियो, जॾहिं त 9 मई 2012 ईस्वीअ में सिंध नेशनल फ्रंट खे नवाज़ लीग सां ज़िम करे नवाज़ लीग जी हिमायत कई। नवाज़ लीग सां पैदा थियल इख़्तिलाफ़नि खां पोइ सरदार ममताज अली भुट्टो नवाज़ लीग खे अलविदा करण बाद हिकु दफ़ो ॿीहर सिंध नेशनल फ्रंट खे बहाल कयो, जंहिं बाद 2017 ईस्वीअ में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में शमूलियत इख़्तियार कई।